केस जी नोयत वकील ॼाणंदा ऐं उन जा तहक़ीक़ात ऑफिसर ॼाणंदा, पर असां हुकुमराननि खां इहो था पुछूं त इहो सिंध हुकूमत लाइ सुवालु आहे ऐं कारो हिकिड़ी जेको हुननि जो ॾींहुं आहे जो हुननि वटि हिकिड़ा 3 मर्डर्स थियनि था ऐं सरेआम थियनि था। जे ए न आहिनि त पोइ केरु आहिनि, जे ॿिया न आहिनि त पोइ शायदि ए आहिनि। उन करे इंसाफ़ जे घोर आहे, हुकुमरान खां पुछंदा त इहो किथे थिया। उन करे अदालत जे फ़ैसिले ते कमेंट करण जे बजाए उन थो चवां त हिकिड़ा भले हुकुमराननि जेको कहिड़े नमूने सां था कनि या जुडिशरी कीअं तबाह कयो अथनि उहो हिकिड़ो अलॻि सुवालु आहे, पर इहो हुकूमत ते लाज़िम आहे त इन जो जवाबु ॾिए त क़त्ल कंहिं कया। उन करे जज त ॾिसंदो फैक्ट्स या दलील या जेकॾहिं शाहिद जेकॾहिं फिरी विया हुजनि या ग़लति ॾिना हुजनि, पर हुकुमरान ॿुधाइनि त जेकॾहिं इहो कंहिं कयो आहे। मुंहिंजे ख़्याल में कई माण्हुनि खे ख़बर हूंदी, हुकुमराननि खे ख़बर आहे, पर हू लिकाए वेठा आहिनि। असां चऊं था त जेके हक़ीक़ी क़ातिल आहिनि उन्हनि खे कैफ़र किरदार ताईं पहुचाए उन्हनि खे फाइन